नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में ख़बर ॾींदा हलूं त सीतारोड ڀرسان ॻोठ निज़ाम आबाद में वैठल रिंद बिरादरी जा 14 घर बाहि लॻण सां सड़ी रख थी विया आहिनि। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीतारोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। जी जीअं त बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सीतारोड ڀرسان ॻोठ निज़ाम आबाद जे साम्हूं निसाल लाखे जी ज़मीन में वेठल रिंद बिरादरी जे 10 घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं बाहि 10 घरनि जो अलाह ताला साड़े रख करे छॾियो। घर भाती सिर्फ़ जानियूं बचाए सघिया। बाहि में बहादुर रिंद, ख़ादिम रिंद, अब्दुल हुसैन रिंद, अब्बास रिंद ऐं ॿियनि जा घर सड़ी खाक थी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि विसाए पूरो वेड़ो सड़ी रख थी वियो। हंधि बिस्तरा, अनाज, पेतियूं ऐं ॿियो क़ीमती घर जो पूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। फायर ब्रिगेड हींअर ताईं न पहुची सघी आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।